अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो फेसबुक पेज ऐं यूट्यूब चैनल अली हसन चढ़ड़ फैंस। त दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामो सीरियल मोहब्बतनि जे माॻ जे वाइंड अप ते ऐं ॿिया तकरार ऐं हवेली ड्रामे ते। उन खां पहिरियां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों मूं वीडियो ठाही हुई, उन में मूं ॿुधायो हो दोस्तनि खे त जेको ड्रामो मोहब्बतनि जो माॻ आहे उन जो आख़िरी स्पेल रिकॉर्ड थी चुको आहे। हीउ ड्रामो अनक़रीब जेको आहे वाइंड अप कयो वेंदो। उन ते कुझु दोस्त जेके व्हाट्सएप ते मूंसां राब्ते में हुया या यूट्यूब ते मूंसां राब्ते में हुया, पर मां कुझु दोस्त अहिड़ा आहिनि जेके यूट्यूब ते मूंसां कंटेक्ट में हुया, उन्हनि कमेंट कया। उन्हनि जा कमेंट बि मां साइड में रखंदुसि ऐं उनखां पोइ उन्हनि जा कमेंट तव्हांखे ॿुधाईंदुसि। त अमीर अकबर लिखियो आहे त ड्रामो सीरियल जेको मोहब्बतनि जो माॻ उहो तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे। असां शौक़ सां ॾिसंदा हुआसीं, ॿिया कोई अहिड़ा ड्रामा न आहिनि, पर मोहब्बतनि जो माॻ जेको ड्रामो आहे उहो तमामु हिकिड़ो बहितरीनु आहे। ज़हर ज़िंदगी खां पोइ हीउ ड्रामो जेको हुयो असां पंहिंजे शौक़ सां ॾिसंदा हुआसीं। मां दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदो हलां त के जेके ड्रामा हूंदा आहिनि सोलो प्ले हूंदा आहिनि, के मेगा सीरियल हूंदा आहिनि, के चंद क़िस्तनि जा हूंदा आहिनि, के वरी 200-300 क़िस्तनि जा हूंदा आहिनि, के 1000 क़िस्त ताईं पहुची वेंदा आहिनि। पर हीउ ड्रामो जेको हुयो इहो नंढो ड्रामो हुयो, सोलो प्ले हुयो। उन जे करे हिन ड्रामे जो जेको आहे वाइंड अप जल्दी करिणो हुयो। हीउ ड्रामो एॾो वॾो ड्रामो न हुयो, हिकिड़ी थार जी कहाणी हुई, तमामु ॾुखी कहाणी हुई। उन जे करे हिन ड्रामे खे हिते वाइंड अप करायो पियो वञे। हिन ड्रामे जो जेको असुल कारण हुया उहे हिन में नज़र अची चुका आहिनि। जेका थारे जी ज़िंदगी आहे ऐं जॾहिं बरसाति नथी पवे, उन बरसाति जे न पवण जे करे में अचनि था, शहर में उन्हनि सां कहिड़ा मसइला दरपेश थियनि था, उन बारे में हीअ जेको कहाणी में मुकमल ही ॾेखारियो वियो आहे। उन जे करे हिन जो वाइंड अप थिए थो। ऐं मां अमीर बख़्श अव्हांखे हीअ ॿुधाईंदो हलां त असांजी सिंधी मीडिया में तमामु ज़बरदस्त ड्रामा हलनि पिया, ज़बरदस्त ड्रामा अचनि पिया। KTN ते हाणे हवेली ड्रामो अचे पियो, उहो तमामु हिकु ज़बरदस्त ड्रामो हूंदो। ऐं अहिड़ी तरह तकरार जेको ड्रामो आहे उहो बि तमामु ज़बरदस्त आहे, पर कंहिं मजबूरियुनि जे सबबु ही बंदि आहिनि ऐं इनशाला हू हली वेंदा। वली मोहम्मद सूमरो साहब लिखियो आहे त तकरार, हवेली ऐं मोहब्बतनि जो माॻ ही कॾहिं हलंदा। मूं दोस्तनि खे पहिरें बि इहो अर्ज़ु करे चुको आहियां त हीउ चैनल जो मसइलो हूंदो आहे, चैनल जॾहिं हलाइनि, पर इहा कोशिशि आहे त हिन सूमर ते जेका हाणे ईंदी इन ते हली वेंदा। ऐं मुशरफ़ बुगियो साहब लिखे थो त पहिरें हुन जी रिकॉर्डिंग कजे, जेके उन्हनि सां मसइला दरपेश आहिनि उहे हल कजनि, पोइ जेको आहे हीउ ड्रामो हलायो वञे। मां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त ड्रामा जेके बि आहिनि उहे पहिरें रिकॉर्ड न थियल हूंदा आहिनि। कुझु अहिड़ा ड्रामा हूंदा आहिनि जेके सोलो प्ले हूंदा आहिनि, नंढा ड्रामा, उहे रिकॉर्ड करे रखिया वेंदा आहिनि। जीअं हीअ इश्क मुर्शिद हुयो, उहो पहिरें किरोना जे करे जेको आहे न हली सघियो, हाणे हलायो वियो। पर अहिड़ी तरह जेके कंहिं सबब जे करे ड्रामा न हलंदा आहिनि, पोइ उन्हनि जी रिकॉर्डिंग करे उन्हनि खे रखियो वेंदो आहे। वरी जॾहिं टाइम मिलंदो आहे त हू हलाया वेंदा आहिनि। पर जॾहिं जंहिं ड्रामे जी जॻह ठही वेंदी आहे त उहो ड्रामो हुन जी रिकॉर्डिंग उन टाइम हलंदड़ हूंदी आहे, छो त उन ड्रामे खे मद्दे नज़र रखंदे हुन जी कहाणी जेका आहे, अगरि हुनखे दोस्त ॾिसनि था, हुनखे पसंदि कनि था, ॾिठो थो वञे त पोइ हुन जी कहाणी जेका आहे घणे ताईं हली वेंदी आहे। उहा 100 क़िस्तनि जी पहिरें कहाणी लिखियलु हूंदी त उहा 300-400 क़िस्तनि ताईं बि हली वेंदी आहे। पर अगरि हू ड्रामो जेको आहे हुनखे माण्हू नथा पसंदि कनि, कंहिं मजबूरियुनि सबबु, कुझु कैरेक्टर अहिड़ा हूंदा आहिनि, थी सघे थो हर डायरेक्टर कोशिशि कंदो आहे त मुंहिंजो ड्रामो वधि खां वधि बहितर हुजे, पर हिन में अञा बि मसइला मसाइल अची सघनि था और ड्रामे में को अहिड़ा कैरेक्टर अची वञनि था जंहिंजे करे ही
ड्रामो नथो हली सघे, ही तंज़ जे नज़र चढ़ी थो वञे, पोइ हुन ड्रामे खे बंदि कयो वेंदो आहे, हुनजो वाइंड अप कयो वेंदो आहे। अहिड़ी तरह ईअं न आहे जो ही ड्रामा जेके आहिनि पहिरें रिकॉर्ड करे रखिया वञनि पोइ हलाइजनि, ईअं क़तन न हूंदो आहे। ही हिकिड़ी इदारे जी पॉलिसी बि हूंदी आहे। इदारे जी पॉलिसी सां असां कुझु नथा करे सघूं। उन्हनि खे जेके मसइला दरपेश हूंदा आहिनि उहे हलंदे ड्रामे में बि अची सघनि था। जीअं हाणे तकरार ड्रामो आहे, मोहब्बतनि जे माॻ ड्रामो आहे, मोहब्बतनि जो माॻ, त उन में कुझु अहिड़ा मसइला हुआ अंदरूनी तरह जेके उन्हनि खे दरपेश आया। पोइ वरी कुझु तकरार में विच में त उन्हनि जो एक्सीडेंट थियो, कैमराऊं भॼी पियूं, पाणी में किरी पिया, अहिड़े क़िस्म जा खोड़ मसइला हूंदा आहिनि। कुझु जेके एक्टर आहिनि छॾे वेंदा आहिनि, तकरार खे बि कुझु एक्टर छॾे विया आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको हीउ सिलसिलो आहे, हाणे तकरार ड्रामे में अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त आपा शबीरा चन्ना आहिनि तकरार ड्रामे में ई फौत करे वई। उनखां पोइ साईं मुनवर अली शाह बि इन ड्रामे में ई फौत थी वियो। त ही वॾा हानिया हुआ ऐं सिंधी मीडिया में वॾो ॾुख फैलियल हुयो। ज़ाहिर आहे अहिड़ा जॾहिं मसइला दरपेश ईंदा आहिनि त पोइ ड्रामे खे रोकियो वेंदो आहे। हिन महिल बि अहिड़े तरह जा कुझु मसइला आहिनि ऐं अव्हां थोरो इंतज़ारु कयो। हिन सूमर ते इंशाअल्लाह हली वेंदा, कोशिशि वॾी आहे। पर ड्रामो सीरियल हवेली जेको आहे अञा हलियो न आहे, उहो थोरो डिले थी वियो आहे। पर हुन जा बि थोरा कारण आहिनि। हुनजी रिकॉर्डिंग त कंप्लीट आहे पर एडिटिंग जो मसइलो हुयो, उहो बि हिन महिल कंप्लीट कयो वेंदो ऐं अव्हां ताईं हीउ बि जल्द पहुची वेंदो। पर मोहब्बतनि जे माॻ ड्रामे ते असां ॻाल्हायो पिया। मोहब्बतनि जे माॻ जे लाइ दोस्त घणो जेको आहे लिखनि पिया, घणो फ़ोनूं करे चवनि पिया त हीउ ड्रामो हलायो वञे। हिन वीडियो जे ज़रिए असां डायरेक्टर खे या गुज़ारिश कंदासीं या राइटर खे, इदारे खे, त हिन ड्रामे खे हलायो वञे। हिन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।